ओम शांति। अॼु मुले तारीख़ 25/9/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार बेहद जी स्कॉलरशिप वठणी आहे त अभ्यास करो, हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि यादि न अचे। प्रश्न आहे, बाप जो ठहिण खां पोइ बि यदि ख़ुशी न रहंदी आहे त हुनजो कारण छा आहे? उत्तर आहे, बुद्धि में हिकु त पूरो ज्ञान न रहंदो आहे न। ज्ञान जी कहिड़ी ॻाल्हि असांखे किथे यूज़ करणी आहे यादि न रहंदो आहे। ॿियो आहे, बाप खे यथार्थ रीति यादि न कंदा आहिनि। यादि न करण जे कारण माया धोखो ॾींदी आहे, इन करे ख़ुशी न रहंदी आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में नशो रहे, बाप असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि त सदा उल्लास ऐं ख़ुशी रहे। बाप जो वरसो आहे पवित्रता, सुख, शांति, हिन में फुल ठहो त ख़ुशी रहंदी। ओम शांति। ओम शांति जो अर्थ त ॿारनि सुठी रीति ॿारनि खे मालूम आहे कि मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे। ये सुठी रीति यादि करो। भगवान माना आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, है न। भगवान माना आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। ईअं कॾहिं ॿुधियो? उहो त सम्झंदा आहिनि श्री कृष्ण पढ़ाईंदा आहिनि, परंतु उन्हनि जो त नाम रूप आहे ई न। हीअ त पढ़ाइण वारो निराकार बाप आहे। आत्मा ॿुधंदी आहे ऐं परमात्मा ॿुधाईंदा आहिनि। इहा नई ॻाल्हि आहे न। कॾहिं ॿुधियो? माण्हू त आत्माउनि जो नाम ॿुधी ॾिजी वेंदा आहिनि, है न। कोई गहराई में वञे आत्मा परमात्मा जे ज्ञान सां त हिन दुनिया सां बुद्धि योगी मथे हली वञे। उहो जीअं हितां जो इंसान ई न लॻे न। सॼी दुनियादारी त हिन में ई आहिनि, मनुष्यनि में। त आत्मा ॿुधंदी आहे, परमात्मा ॿुधाईंदा आहिनि। हीअ त नई ॻाल्हि आहे। विनाश त थियणो ई आहे। हिकु आहे विनाश काले विपरीत बुद्धि, ॿी आहे विनाश काले प्रीत बुद्धि। अॻियां तव्हां बि चईंदा आहियो ईश्वर सर्वव्यापी आहे, पत्थर भितर में आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झणो आहे। इहे त सम्झायो आहे। आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे। आत्मा कॾहिं घटंदी वधंदी बढ़ंदी न आहे। उहो त एतिरी नंढी आत्मा आहे, एतिरी नंढी आत्मा ई 84 जन्म वठी करे सॼो पाठ वॼाईंदी आहे। आत्मा शरीर खे हलाईंदी आहे न। ऊच ते ऊच बाप पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु मर्तबो बि असांखे ऊच मिलंदो न, है न। ऊच ते ऊच बाप पढ़ाईंदा आहिनि असांखे त ज़रूरु एतिरो ऊच मर्तबो बि मिलंदो। आत्मा ई पढ़ी करे मर्तबो पाईंदी आहे। आत्मा कोई ॾेखाए में न ईंदी आहे, परंतु कोशिशि कंदा आहिनि कि ॾिसूं आत्मा कीअं ईंदी आहे, किथां निकिती, परंतु मालूम न पवंदो आहे। करे करे कोई ॾिठई बि त सम्झी न सघंदा आहिनि। हीअ त तव्हां सम्झंदा आहियो, आत्मा ई शरीर में निवास कंदी आहे न। आत्मा अलॻि आहे, जीव अलॻि आहे। आत्मा नंढी वॾी न हूंदी आहे, जीव नंढे खां वॾो थींदो आहे। आत्मा ई पतित ऐं पावन ठहींदी आहे। आत्मा ई बाप खे सॾु कंदी आहे, हे पतित आत्माउनि खे पावन ठाहिण वारो बाबा अचो। आत्मा ई बाप खे सॾु कंदी आहे, हे पतित आत्माउनि खे पावन ठाहिण वारा बाबा अचो। इहे बि सम्झाइबो आहे सभी आत्माऊं ब्राइड्स अथवा सीतायूं आहिनि, ऐं उहो आहे सभिनि आत्माउनि जो राम ब्राइड ग्रूम हिकु ई आहे न। उहो माण्हू पोइ सभिनि खे ब्राइड ग्रूम चई ॾींदा आहिनि। मतिलबु सभिनि में ई भॻवानु आहे त सभी ब्राइड ग्रूम थी विया। हाणे ब्राइड ग्रूम सभिनि में प्रवेश करे इहे त थी न सघंदो आहे न। इहे बुद्धि में उल्टो ज्ञान अचण जे कारण ई हेठि किरंदा आहिनि। सॼी ॾाढी ग्लानी कंदा आहिनि न, पाप कंदा आहिनि, डिफेम कंदा आहिनि, बाप जी ॾाढी भारी निंदा बि कंदा आहिनि। ॿार कॾहिं बाप जी ग्लानी कंदा छा, परंतु अॼुकल्ह बिगड़ंदा आहिनि त बाप खे गाली बि ॾियणु लॻंदा आहिनि। इहे त बेहद जो बाप आहे। आत्मा ई बेहद जी बाप जी ग्लानी कंदी आहे। बाप तव्हां कच्छ मच्छ अवतार आहियो, श्री कृष्ण जी बि ग्लानी कई, रानियुनि खे भॼायो, ईअं कयो, माखन चुरायो। हाणे माखन आदि चुराइण जी हुनखे छा दरकार पई?
है न। केतिरो तमो प्रधान बुद्धि थी वई आहे न। बाप चईंदा आहिनि मां अची करे तव्हां सभिनि खे पावन ठाहिण जी ॾाढी सहज युक्ति ॿुधाईंदो आहे। बाप ई पतत पावन सर्वशक्तिवान अथॉरिटी आहे। जे साधु संत आदि जो बि आहिनि उन्हनि खे शास्त्रनि जी अथॉरिटी चईंदा आहिनि न। शंकराचार्य खे बि वेद शास्त्र आदि जी अथॉरिटी चईंदा। उन्हनि जो केतिरो भपको हूंदो आहे। शंकराचार्य जो त कोई भपको न आहे। इन्हनि सां गॾु कोई पलटन न आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो दुनिया में कि शंकराचार्य खे भी वेद शास्त्र आदि जी अथॉरिटी आहे। उन्हनि जो केॾो भपको आहे। शिवाचार्य शिव बाबा जो त कोई भपको ई न आहे। जबकि बाबा चईंदा आहिनि जॾहिं भीड़ लॻणु शुरू थी वेंदी, ॾिसो धीरे धीरे साकार में बाबा जो पाठ कीअं पूरो थियो। जॾहिं ॿार वधंदा विया, पालना ज़्यादा खपंदी हुई, त बाबा जो साकार पाठ बि पूरो थी वियो। अव्यक्त में बि जॾहिं जास्ती अहिड़ो भीड़ भड़को ज़्यादा ॿार अचणु लॻिया त बाबा जो अव्यक्त पाठ बि पूरो थी वियो। छो जे सभिनि जी इच्छा थींदी आहे असां पर्सनली मिलूं, हाणे उहो त थी न सघंदो आहे न। त ॾिसो शिवाचार्य जॾहिं एॾो पलटन आदि शुरू थी वेंदी आहे त पाठ ई पूरो थी वेंदो। उन्हनि खे भपको आदि न खपे। उन्हनि खे क्वालिटी वारी आत्माउनि सां मिलण में, हालांकि बाबा सभिनि जी पालना कंदा आहिनि, लेकिन बाबा खे प्रिय त उहे ई ॿार आहिनि जो ज्ञान युक्त समझदार हुजनि। उन्हनि खे भपको आदि न वणंदो आहे। इन्हनि सां गॾु कोई पलटन न आहे। इहे त सभी वेद शास्त्रनि जो सार ॿुधाईंदा आहिनि बाबा। अगरि शिव बाबा भपको ॾेखारे त पहिरियों इन्हनि जो ब्रह्मा जो बि भपको खपे, परंतु न, हिते त बाबा जो सभु कार्य गुप्त हलंदो आहे। संगम युग बि गुप्त आहे त बाप बि गुप्त, बाबा जो कार्य बि सॼो गुप्त हलंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां त तव्हां ॿारनि जो सर्वेंट आहियां। त बाबा खे असांजी सेवा वठणी ई न आहे। बाबा खे त शरीर ई न आहे। बाबा हिननि में प्रवेश करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि ॿार तव्हां पतित ठहिया आहियो, तव्हां पावन ठही पोइ 84 जन्म पोइ पतित थिया आहियो। बाप हिननि में प्रवेश करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि ॿार तव्हां पतित ठहिया आहियो, तव्हां पावन ठही पोइ 84 जन्म पोइ पतित ठहिया आहियो। इन्हनि जी हिस्ट्री जोग्राफी वरी खां रिपीट थींदी आहे। इन्हनि ई 84 जन्म भोॻिया आहिनि, पोइ उन्हनि उहा ई सतो प्रधान ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि, है न। इन्हनि जी ही हिस्ट्री जोग्राफी पोइ रिपीट थींदी आहे। इन्हनि ही 84 जन्म भोॻिया आहिनि। एक्यूरेट 84 जन्म त सिर्फ़ु ब्रह्मा बाबा जी आत्मा ई भोॻिया अथई न। नंबर 1 सेकेंड खां जंहिं सेकेंड शिव कृष्ण जी आत्मा हिन दुनिया में जन्म वठंदी, नयो शरीर वठंदी, तॾहिं खां ई त नई दुनिया शुरू थींदी न। पोइ उन्हनि खे ई सतो प्रधान ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बाप ही सर्वशक्तिवान आहे। बाप द्वारा सभी ब्रह्मा बाबा द्वारा सभी वेद शास्त्रनि जो सार सम्झाईंदा आहिनि। चित्रनि में ब्रह्मा जो शास्त्र ॾेखारींदा आहिनि, परंतु वास्तव में शास्त्र आदि जी त ॻाल्हि न आहे न। ब्रह्मा वटि शास्त्र आहिनि न इन्हनि वटि, न तव्हां वटि शास्त्र आहिनि। इहे त तव्हांखे नित्य नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। इहे त ॼाणंदा आहियो न कि सभी भक्ति मार्ग में जा शास्त्र आहिनि। मां कोई शास्त्र थोरी ॿुधाईंदो आहे खणी करे, है न। सभी भक्ति मार्ग जा शास्त्र आहिनि। मां कोई शास्त्र थोरी ॿुधाईंदो आहे। मां त तव्हांखे मुख सां ॿुधाईंदो आहे न। तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे, जंहिंजो पोइ भक्ति मार्ग में नाम गीता रखी छॾियो अथनि, है न। मां कोई शास्त्र थोरी ॿुधाईंदो आहे। मां त तव्हांखे मुख सां ज्ञान ॾींदो आहे न। तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे, जंहिंजो पोइ भक्ति मार्ग में नाम गीता रखी छॾियो अथनि। मूं वटि तव्हां वटि कोई गीता आदि आहे छा? कोई बि गीता आदि न आहे। भक्ति मार्ग में नाम ईअं रखी छॾियो अथनि। इहे त पढ़ाई आहे। पढ़ाई में अध्याय श्लोक आदि थोरी हूंदा आहिनि। मां तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां, हू बहू कल्प कल्प ईअं ई पढ़ाईंदो रहंदो,
है न। माता ॿारनि खे पढ़ाईंदो आहे, हूबहू बाबा कल्प कल्प ईअं ई पढ़ाईंदा। केतिरी सहज ॻाल्हि आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो, इहो शरीर त मिटी थी वेंदो, इहो शरीर त मिटी थी वेंदो। आत्मा अविनाशी आहे, शरीर त घड़ी घड़ी जलंदो ई रहंदो आहे। इहो शरीर त पूरो मिटी थी वेंदो आहे, इहो त पूरो जली वेंदो आहे न। आत्मा अविनाशी आहे, पोइ आत्मा खे बि ॿियो जन्म वठंदी आहे त सभु भुलिजी वेंदी आहे। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। बाप चवंदा आहिनि मां त हिकु ई बार ईंदो आहे। शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि। वास्तव में हुजिणो खपे शिव जयंती, परंतु जयंती चइण सां माता जे गर्भ सां जन्म थी वेंदो आहे, पर इन करे शिवरात्रि चईंदा आहिनि। द्वापर कलयुग जी रात्रि में मूंखे ढूंढंदा आहिनि, चवंदा आहिनि सर्वव्यापी आहे, त तुंहिंजे में बि मां आहियां। पोइ धक्का छो खाईंदा आहिनि? हिकदमि जीअं देवता खां असुर संप्रदाय ठही वेंदा आहिनि। देवताऊं कॾहिं शराब पीअंदा आहिनि छा? उहे ई आत्माऊं पोइ किरंदियूं आहिनि त शराब आदि पीअण लॻी वेंदियूं आहिनि। बाप चवंदा आहिनि हाणे हिन पुराणी दुनिया जो विनाश बि ज़रूरु थियणो आहे। पुराणी दुनिया में आहे अनेक धर्म, नई दुनिया में हिकु धर्म। हिकु सां अनेक धर्म थिया, पोइ हिकु ज़रूरु थियणो आहे। मनुष्य त चई ॾींदा आहिनि कलयुग में हाणे 40,000 वर्ष पिया आहिनि। इनखे चइबो आहे घोर अंधियारो, है न। मनुष्य त चई ॾींदा आहिनि कलयुग में अञा 40,000 वर्ष पिया आहिनि। इनखे चइबो आहे घोर अंधियारो। ज्ञान सूर्य प्रगटिया, अज्ञान अंधेर विनाश। बाबा अची करे ज्ञान सूर्य असांखे इन्हनि सभिनि अज्ञानता खां ई त परे कराईंदा आहिनि न। माण्हुनि खे अगरि ज्ञान ॾियो त बि सम्झंदा न आहिनि। चवंदा आहिनि असांजो ज्ञान सुठो आहे। तव्हांजो ज्ञान सुठो आहे त दुनिया में दुख छो थो वधे? अज्ञानता दिन प्रतिदिन वधंदी थी वञे न। जेसि ताईं इहा साधु संत सन्यासी न चईंदा तेसि ताईं माण्हू मञंदा ई न। जॾहिं इहे चईंदा कि हा इहे ब्रह्म कुमारियूं जो चवनि थियूं हिननि जो ज्ञान सत्य आहे, ग्रंथ शास्त्रनि जो ज्ञान कूड़ो आहे, उहो मनुष्य ठातो आहे, ऐं इहे परमात्मा जो ज्ञान ॾींदियूं आहिनि। इहे स्वयं परमात्मा ज्ञान ॾिए थो। तॾहिं ई जॾहिं ॾिसो कोई बि इंसिडेंट थींदो आहे दुनिया में, त जॾहिं इहे वॾा वॾा संत सन्यासी अची करे चईंदा आहिनि त माण्हू कीअं झुकी वेंदा आहिनि। इहे जेका अहंकारी माण्हू आहिनि न, जो अञा ताईं झुकनि नथा, इन्हनि खे इहे ई झुकाईंदा। त पहिरियों बाबा चईंदा आहिनि न, पहिरियों इन्हनि जेका बि ईज़ीली थियनि था उहो ठीकु आहे, जेका नथा थियनि उन्हनि खे पोइ जॾहिं साधु संत सन्यासियुनि जी सीट हिलणु लॻी वेंदी न, हाणे त केॾी हिली वई आहे। मञंदा त आहिनि लेकिन चइण में ड्रिजंदा आहिनि किथे असांजा फॉलोअर्स असांखे कुझु करे न ॾियनि, असांखे मारनि न। तॾहिं जॾहिं खुली करे चईंदा न कि इहो ई ज्ञान सत्ता, इहो ई परमात्मा जो ज्ञान आहे, परमात्मा स्वयं हिन धरती ते अची करे ज्ञान ॾियनि था, तॾहिं बाक़ी माण्हू जाॻदा अहंकारी। मनुष्यनि में ॾाढो अज्ञान आहे। बाप ज्ञान सूर्य ज्ञान सागर ईंदा आहिनि त तव्हांजो भक्ति मार्ग जो ज्ञान मिटिजी वेंदो आहे। हाणे धीरे धीरे मिटिजी थो वञे न। तव्हां बाप खे यादि कंदे कंदे पवित्र ठही वेंदा आहियो। खाद सदी निकिरी वेंदी आहे। इहे योग अग्नि आहे। काम अग्नि कारो ठाहींदी आहे। योग अग्नि अर्थात श्री बाबा जी यादि गोरो ठाहींदी आहे। श्री कृष्ण जो नाम बि रखियलु आहे श्याम सुंदर, है न। योग अग्नि अर्थात शिव बाबा जी यादि असांखे गोरो ठाहींदी आहे। श्री कृष्ण जो नाम बि रखियो आहे श्याम सुंदर। श्री कृष्ण बि पहिरियों श्याम ठहींदो आहे, पोइ सुंदर ठहींदो आहे, परंतु अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। बाप अची करे सभु अर्थ सम्झाईंदा आहिनि। पहिरियों त सतयुग में श्री कृष्ण जी आत्मा ऐं शरीर सुंदर हुयो। पोइ जॾहिं 84 जन्म खां पोइ आत्मा पवित्र सुंदर, शरीर बि पवित्र सुंदर वठंदी आहे। पहिरें जन्म में हुते केतिरो धन दौलत सभु कुझु नयो हूंदो आहे, नई धरनी पोइ पुराणी थींदी आहे। हाणे हिन पुराणी दुनिया जो विनाश ज़रूरु थियणो आहे। विनाश जी खूब तयारियूं थियनि थियूं न, विनाश जी खूब तयारियूं थियनि थियूं। भारतवासी एतिरो न सम्झंदा आहिनि जेतिरो उहे सम्झंदा आहिनि कि असां पंहिंजे कुल जो ई विनाश करूं था। कोई प्रेरक आहे
जेका बि माण्हू विनाश करनि था उहे हीअं न सम्झंदा आहिनि कि असां पंहिंजे कुल जो विनाश था करूं, असांखे कोई प्रेरणा थो ॾिए। साइंस वारा असां पंहिंजो ई विनाश लाहींदा आहियूं। इहे बि सम्झंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो। क्रिश्चन माण्हू सम्झंदा आहिनि सिर्फ़ु 3000 साल पहिरियों, है न, किथे माण्हुनि जी, भारतवासियुनि जी लाखों वर्ष, हज़ारों वर्ष, अलाए छा छा चईंदा आहिनि। ऐं क्रिश्चन चईंदा आहिनि 3000 वर्ष खां पहिरियों असांजे। ऐं उहे इहे बि मञंदा आहिनि कि थोरे समय खां पोइ असांजो धर्म ख़तमु थी वेंदो। इन गॉडेसिस जो हिते गॉडेसिस जो राज हुयो। भारत ई प्राचीन हुयो। हिन राजयुग सां लक्ष्मी नारायण ईअं ठहिया। उहो राजयुग पोइ बाप ई अची करे सिखलाए सघंदा आहिनि, सन्यासी सिखलाए न सघंदा आहिनि। अॼुकल्ह केतिरी ठगी आहे। विदेश वारा माण्हू त बि थोरा डाउन टू अर्थ आहिनि, उन्हनि में एॾो अहंकार न आहे। उन्हनि खे कुझु सम्झायो त सम्झाइणो, उन्हनि वटि थोरो थोरो इहे नॉलेज आहे बि कि हुयो, हिन में अहंकार छो करिणो, असां खां वॾा उहो हुया, है न। अॼुकल्ह केतिरी ठगी लॻी पई आहे। ॿाहिरि में वञी करे चईंदा आहिनि असां भारत जो प्राचीन योग सेखारींदा आहियूं, पोइ चई ॾींदा आहिनि अंडो खाओ, शराब आदि भल पियो, कुझु बि करो। हाणे उहो कीअं राजयोग सिखलाए सघंदा आहिनि, मनुष्य खे देवता कीअं ठाहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि आत्मा केतिरी ऊचा, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे तमो प्रधान थी वेंदी आहे। हाणे तव्हां वरी खां स्वर्ग जी स्थापना करूं था न, हुते ॿियो कोई धर्म हूंदो न। हाणे बाप चईंदा आहिनि नर्क जो विनाश त ज़रूरु थींदो। हेसि ताईं जो आया आहिनि उहो पोइ स्वर्ग में ज़रूरु ईंदा। शिव बाबा जो थोरो बि ज्ञान ॿुधो त स्वर्ग में ज़रूरु ईंदा। पोइ जेतिरो पढ़ंदा, बाप खे यादि कंदा, ओतिरो ऊच पद पाईंदा। हाणे विनाश काल त सभिनि जे लाइ आहे। विनाश काल प्रीत बुद्धि जो आहिनि, सवाइ बाप जे ॿियो कंहिंखे यादि न कंदा आहिनि, उहो ई ऊच पद पाईंदा। इनखे चइबो आहे बेहद जी स्कॉलरशिप। इन में त रेस करणी खपे न। इहे ईश्वरीय लॉटरी आहे। हिकु त यादि, ॿियो दैवी गुण धारण करणा आहिनि, ऐं राजा रानी ठहिणो आहे त प्रजा बि ठाहिणी पए न। कोई ॾाढी प्रजा ठाहींदा आहिनि, कोई कम प्रजा ठहींदी आहे सर्विस सां। म्यूज़ियम, प्रदर्शनी आदि में ढेर प्रजा ठहींदी आहे। इन समय तव्हां पढ़ो था न, पोइ सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी में हलंदासीं। इहे तव्हां ब्राह्मणनि जो कुल आहे। तव्हां ब्राह्मण कुल एडॉप्ट करे उन्हनि खे पढ़ाईंदा आहिनि बाबा। इहे असां ब्राह्मणनि जो कुल आहे, असांखे एडॉप्ट करे, असां ब्राह्मण कुल खे एडॉप्ट करे उन्हनि खे पढ़ाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां हिकु कुल ऐं 2 डिनाइस्टी ठाहींदो आहियां। बाबा चईंदा आहिनि कि ब्राह्मणनि जो त कुल ठाहींदो आहे ऐं 2 डिनाइस्टी ठाहींदो आहे। ब्राह्मणनि जो कुल बाबा ठाहींदा आहिनि ऐं पोइ 2 डिनाइस्टी ठाहींदा आहिनि। सूर्यवंशी घराने जी डिनाइस्टी ऐं चंद्रवंशी घराने जी डिनाइस्टी। सूर्यवंशी महाराजा महारानी, चंद्रवंशी राजा रानी, इन्हनि खे चईंदा आहिनि डबल सिताश। पोइ बाद में जॾहिं विकारी राजायूं हूंदा आहिनि त उन्हनि जो लाइट जो ताज न हूंदो आहे। उन्हनि डबल ताज वारनि जा मंदर ठाहे करे पोइ उन्हनि जी पूजा ठाहींदा आहिनि। बाबा पूजा कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि असांजो डबल ताजदारी वारा ठाहींदासीं, असां ई पोइ सिंगल ताज वारा बि ठाहींदासीं। पवित्र जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। सतयुग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। उहा आहे पावन दुनिया, हुते कोई पतित हूंदो न आहे। हुनखे चइबो आहे सुखधाम। सतयुग खे वाइसलेस वर्ल्ड हूंदो आहे, उहो आहे सुखधाम। वाइसलेस वर्ल्ड हूंदी आहे, हिनखे चइबो आहे विशियस वर्ल्ड। हिकु बि पावन न आहे। सन्यासी घर बार छॾे भॼंदा आहिनि। राजा गोपीचंद जो बि मिसाल आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो कोई बि मनुष्य हिक ॿिए जी सदगति न करे सघंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता त हिकु बाप आहे। मां अची करे सभिनि खे पावन ठाहींदो आहे।
हिकु त पवित्र ठही शांती धाम में हली हलंदासीं, ॿियो पवित्र ठही सुखधाम में ईंदा। बाबा सभिनि खे पवित्र ठाहींदा आहिनि, पोइ थोरा मथे रहंदा आहिनि, थोरा हेठि अची करे पाठ वॼाईंदा आहिनि, पर आत्मा ई सभु शुद्ध थी वेंदी, पूरी दुनिया बि हिकदमि स्वच्छ थी वेंदी। इहा आहे अपवित्र दुखधाम। सतयुग में बीमारी आदि कुझु बि न हूंदो आहे। तव्हां हुन सुखधाम जा मालिक हुयो, पोइ रावण राज्य में दुखधाम जा मालिक ठहिया आहियो। बाप चईंदा आहिनि कल्प कल्प तव्हां मुंहिंजी श्रीमत ते स्वर्ग स्थापना कंदा आहियो, नई दुनिया जो राज्य वठंदा आहियो, पोइ पतित नरकवासी ठहींदा आहियो। बाप चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजी श्रीमत ते स्वर्ग स्थापना कंदा आहियो, नई दुनिया जो राज्य वठंदा आहियो, पोइ पतित नरकवासी ठहींदा आहियो। देवता आहियूं पोइ विकारी ठहींदा आहिनि, वाम मार्ग में किरी वेंदा आहिनि। न मिठे मिठे ॿारनि खे बाप अची करे परिचय ॾींदा आहिनि कि मां हिकु ई बार पुरुषोत्तम संगम युग ते ईंदो आहे, मां युगे युगे त ईंदो ई न आहियां। कल्प जे संगम युगे ईंदो आहे, न कि युगे युगे। कल्प जे संगम ते छो ईंदो आहे? छो जी नर्क खे स्वर्ग ठाहींदो आहे न, हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहे। कई ॿार लिखंदा आहिनि बाबा असांखे ख़ुशी न रहंदी आहे, उल्हास न रहंदो आहे। अरे बाप तव्हांखे विश्व जो मालिक ठाहे थो, अहिड़े बाप खे यादि करे तव्हांखे ख़ुशी न रहंदी आहे, तव्हां पूरो यादि न कंदा आहियो त तॾहिं ख़ुशी ठहंदी न आहे। पति खे यादि कंदे ख़ुशी थींदी आहे त पतित ठाहींदो आहे न, पति जो पतित ठाहींदो, हुनखे यादि करे ख़ुशी थींदी आहे। ऐं बाबा जो असां केॾो पावन ठाहींदो, एॾो पूरे विश्व जो मालिक ठाहींदो आहे। एॾी शुद्ध आत्मा, पवित्रता त केॾी सुठी आहे न, हिकदमि पतितपने जी अविद्या ई थी वञे, जेको पतो ई न आहे कि इहे सभु छा थींदो आहे, उहा स्टेज त केॾी ई सुठी आहे। ऐं बाप जो डबल सिरताज ठाहींदा आहिनि, उन्हनि खे यादि करे ख़ुशी न थींदी आहे। बाप जा ॿार ठहिया हो, पोइ बि चईंदा आहिनि ख़ुशी न आहे, पूरो ज्ञान बुद्धि में न आहे, यादि न कंदा आहियो न, इन करे माया दुख ॾींदी आहे। ॿारनि खे केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, कल्प कल्प सम्झाईंदा आहिनि। आत्माऊं जो पत्थर बुद्धि थी वियूं आहिनि, उन्हनि खे पारस बुद्धि ठाहींदा आहिनि बाबा। आत्माऊं जो पत्थर बुद्धि थी वेंदियूं आहिनि न, उन्हनि खे बाबा अची करे पारस बुद्धि ठाहींदा आहिनि। नॉलेजफुल बाप ई अची करे नॉलेज ॾींदा आहिनि, उहा हर ॻाल्हि में फुल आहिनि। आत्माऊं जो पत्थर बुद्धि ठही विया आहिनि, उन्हनि खे अची करे बाबा पारस बुद्धि ठाहींदा आहिनि। नॉलेजफुल बाप ई अची करे नॉलेज ॾींदा आहिनि, उहा हर हिकु ॻाल्हि में फुल आहिनि बाबा। प्योरिटी में भी फुल त प्यार में भी फुल। ज्ञान सागर, सुख जो सागर, प्यार जो सागर आहे न, अहिड़े बाप सां तव्हांखे इहो वरसो मिलंदो आहे। अहिड़ो ठहिण लाइ ई तव्हां ईंदा आहियो, है न, अहिड़ो ठहिण लाइ ई असां ईंदा आहियूं। छा ठहिण लाइ ईंदा आहियूं? प्योरिटी, नॉलेजफुल, प्योरिटीफुल, प्यार जो सागर, सुख जो सागर, है न, असांखे यही ठहिणो आहे न। ज्ञान स्वरूप, सर्व गुण स्वरूप, सर्व शक्ति स्वरूप। बाक़ी उहे सत्संग आदि त सभु भक्ति मार्ग में आहिनि, उन्हनि में एम ऑब्जेक्ट कुझु बि न आहे, बसि झांझ वॼाईंदा, पाठ पढ़ंदा, सिमरण कंदा, बसि प्रसाद खाई हली वेंदा, हा भई मथो टेके हली वियासीं। बाबा चईंदा आहिनि बाक़ी सत्संग आदि सभु आहिनि भक्ति मार्ग जा, उन्हनि में एम ऑब्जेक्ट कुझु न आहे, है न। अहिड़ी आत्माउनि ते केॾो तरस की उन्हनि जो बि इहो पाठ आहे कि उहो बि उन्हनि खे इहो ई पाठ वॼाइणो, बसि मथो टेकणु, प्रसाद खाइणु, हली वञणु, थोरो सो नाम जपणु, बसि। त इहो कोई पाठ आहे? लेकिन उन्हनि जो पाठ आहे त अहिड़ी आत्माउनि ते बि रहम करणो खपे न। उन्हनि में एम ऑब्जेक्ट कुझु बि न आहे। इनखे त गीता पाठशाला चइबो आहे न, वेद पाठशाला न चइबो, इनखे चइबो आहे गीता पाठशाला, वेद पाठशाला न चइबो आहे। गीता सां नर सां नारायण ठाहींदा आहिनि त ज़रूरु बाप ई ठाहींदा न, है न। गीता सां नर सां नारायण ठाहींदा आहिनि बाबा, त केरु ठाहींदा? बाप ई ठाहींदा।
मनुष्य मनुष्य खे देवता ठाहे न सघे। बाप बार बार ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो। तव्हां कोई देह थोरी आहियो। आत्मा चईंदी आहे मां हिकु देह छॾे ॿियो वठंदी आहियां। भाव चईंदा आहिनि ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो, तव्हां देह थोरी आहियो। आत्मा चईंदी आहे मां हिकु देह छॾे ॿियो वठंदी आहियां। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, जीअं शिव बाबा जो कोई भपको न आहे, सर्वेंट ई ॿारनि खे पढ़ाइण लाइ ईंदा आहिनि। हीअ बाप समान अथॉरिटी हूंदे हुए बि असांखे निरअहंकारी ठहिणो आहे। निरअहंकारी ठही करे ॿारनि खे सत्य ज्ञान जो परिचय ॾींदा हलो, है न। सत्य ज्ञान जो परिचय ॾींदा हलो। पावन ठही करे पावन ठाहिण जी सेवा करणी आहे। ख़ुदि बि पावन ठहो, ॿियनि खे बि पावन ठाहिण जी सेवा कंदा हलो। ॿियो आहे विनाशकाल जे समय ईश्वर लॉटरी वठण लाइ प्रीत बुद्धि ठही यादि में रहण व दैवी गुण खे धारण करण जी रेस करणी आहे। विनाशकाल जे समय ईश्वर लॉटरी वठण लाइ प्रीत बुद्धि ठही यादि में रहण व दैवी गुणनि खे धारण करण जी रेस करणी आहे। बाबा जी लॉटरी वठण लाइ हिकु त बाबा सां प्रीत बुद्धि हुजणी खपे कि वो मुंहिंजो ई बाबा आहे, मां आत्मा, वो मुंहिंजो बाबा। प्रीत बुद्धि ठही यादि में रहण व दैवी गुणनि खे धारण करण जी रेस करणी आहे। वरदान, शुद्ध संकल्पनि जे घेराव द्वारा सेफ्टी जो अनुभव करण ऐं कराइण वारा शक्तिशाली आत्मा ठहो। शक्तिशाली आत्मा उहो आहे जो दृढ़ता जी शक्ति द्वारा सेकेंड सां बि घटि समय में व्यर्थ खे समाप्त करे छॾे। शुद्ध संकल्प जी शक्ति खे पहचानो। हिकु शुद्ध व शक्तिशाली संकल्प ॾाढो कमाल करे सघंदो आहे। सभी भटकदी हुई आत्माउनि खे, परेशान आत्माउनि खे, दुखी आत्माउनि खे, अधु कम रहण वारी आत्माउनि खे, सभिनि खे मुक्ति मिली वञे। सभी आत्मायूं हिकदमि शांत थी वञनि न। सभी आत्मायूं जो हिक ॿिए खे परेशान थी करनि, उहे सभिनि जो हिसाब किताब चुकतो थी वञे। सभी आत्मायूं शांत थी वञनि, सुखी थी वञनि, सभु परेशानियुनि सां मुक्त थी वञनि। जेके बि नयो शरीर वठिणो आहे, जल्दी जल्दी सभी नयो शरीर वठी वठनि। न हिकु शुद्ध संकल्प जी शक्ति पहचानो। हिकु शुद्ध व शक्तिशाली संकल्प ॾाढी कमाल करे सघंदो आहे। सिर्फ़ कोई भी दृढ़ संकल्प करो त दृढ़ता सफलता खे लाहींदी। बाबा चवनि था सिर्फ़ कोई दृढ़ संकल्प करो। ये दृढ़ संकल्प करो कि हाणे कोई भी पतित संकल्प मूं वटि न ईंदो। सभु व्यर्थ संकल्प, विकल्प, ये सब बुरा संकल्प, नेगेटिव संकल्प, सब संकल्प समाप्त थी वेंदा। हिकु बि बुरो संकल्प मूं वटि न अचिणो खपे। हिकु बि पतित संकल्प मूं वटि न अचिणो खपे। हिकदमि अपवित्रता जी अविद्या थी वञे। मां सदा ही देही अभिमानी स्थिति में स्थित रहां, सदा फ़रिश्ते स्थिति में स्थित रहां। त हिकु दृढ़ संकल्प करो त दृढ़ता ही सफलता खे लाहींदी। सभिनि जे लाइ शुद्ध संकल्प जो बंधन गहराव अहिड़ो बांधो जो कोई थोरो कमज़ोर बि हुजे, उन जे लाइ बि ये गहराव हिकु चित्र छाया ठही वञे।
सेफ्टी जो साधन व किलो ठही वञे। स्लोगन आहे सभिनि सां श्रेष्ठ भाग्य उन्हनि जो आहे जंहिं डायरेक्ट भॻवान द्वारा पालना पढ़ाई ऐं श्रेष्ठ जीवन जी श्रीमत मिलंदी आहे। जंहिंखे डायरेक्ट बाप द्वारा पालना पढ़ाई ऐं श्रेष्ठ जीवन जी श्रीमत मिलंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।